नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो यूनियन स्टाफ ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंमें औरत उमेदी भील ऐं संदसि मुड़ुस कचरो ऐं संदसि पुटु बालम सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। खिपरो लॻ खाई स्टाफ यूनियन स्टाफ वटि ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पई, जंहिं जे नतीजे में उमरकोट वासी उमेदी भील फोत थी वई आहे, जॾहिं त संदसि मुड़ुस कचरो ऐं संदसि पुटु बालम सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाज जे लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो यूनियन स्टाफ ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंमें औरत उमेदी भील ऐं संदसि मुड़ुस कचरो ऐं संदसि पुटु बालम सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। खिपरो लॻ खाई स्टाफ यूनियन स्टाफ वटि ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पई, जंहिं जे नतीजे में उमरकोट वासी उमेदी भील फोत थी वई आहे, जॾहिं त संदसि मुड़ुस कचरो ऐं संदसि पुटु बालम सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाज जे लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे।